अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी के प्राइमरी स्कूल में मौजूद आहियूं, जिते लॉकडाउन ख़त्म थियण खां पोइ स्कूल ॿीहर खुली चुका आहिनि, पर उते बुनियादी सहूलियतूं न हुअण जे करे हितां जा शागिर्द उस्ताद सख़्तु अज़ीज़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अचो त असां इन्हनि सां शागिर्दनि सां, वालिदनि सां ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। हिते का सहूलियत कोन्हे, तव्हां ख़ुदि पाण पिया ॾिसो त असांजे स्कूल में फर्नीचर बि कोन्हे, ॿारनि जे विहण लाइ छित बि कोन्हे, स्कूल सफ़ा ज़बून हालत, 2 कमरा न पर तव्हां ॾिसे उन जा चापड़ा पिया करनि। उहे असां स्कूल मोकलूं ख़त्म थियण खां पहिरीं जेके आहिनि त असां पंहिंजी मदद ते चापड़ा वग़ैरह कया आहिनि, पर अञा बि असांखे कुझु थी सघे, ख़ुदा न ख़ास्ता को चापड़ो किरे कंहिं ॿार तां को हादसो थी सघे थो। असांजी वज़ीर तइलीम खे, वज़ीर आला सिंध खे इहो गुज़ारिश आहे त असांजे स्कूल जो पहिरीं बि ठीको टेंडर थियो ऐं हींअर बि जेकी 20 स्कूल थिया आहिनि ठहियल आहिनि, हुन में हिन स्कूल जो नालो आहे, पर ठेकेदार ठीका नथा खणनि, कमु नथो हले। असांजी वज़ीर तइलीम खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी बिल्डिंग जेका आहे हुनजी इमारत जी नए स्तर जेको अदा वता असांखे करे ॾिनी वञे। हिते असांजे लाइ सफ़ा वॾो मसइलो जेको आहे उहो फर्नीचर जो आहे, क्लासरूमनि जो आहे। 3 दफ़ा असांजे स्कूल जो टेंडर आहिनि उहो अख़बारुनि में त शो कया विया आहिनि, पर इहा ख़बर न आहे त उहो कहिड़े हिसाब सां जेको कॾहिं ॿुधिजे थो त ठेकेदारनि जी वेड़ आहे, कॾहिं ॿुधिजे थो त बजट कोन्हे, कॾहिं कीअं। उहे शयूं जेके आहिनि से असांखे हुते बिल्डिंग की सहूलियत कोन थी मुयसर थी सके। इस पे अमल करते हुए रोज़ाना 10 बच्चे बुलाता हूँ, क्योंकि हमारे पास फर्नीचर नहीं है। एक बच्चे की तीसरे दिन के बाद बारी आती है तो पढ़ाई का भी अमल मुतासिर हो रहा है। मेहरबानी करके हमें फर्नीचर दिया जाए और क्लास में ऊपर छत के छपरे गिर रहे हैं, इसको सही कराया जाए। क्लास के बाहर सफाई का इंतजाम नहीं है, सफाई कराई जाए। वज़ीर साहब से बहुत इल्तमास करते हैं कि हमारे मसला हल करें। सुना है कि इसके लिए पैसे मंजूर हुए, सब कुछ हुए, लेकिन स्कूल का काम आज तक नहीं हुआ। अब हमारे बच्चों को ये पोजीशन है, अब अगर हम ये चाहते हैं कि हमारी तालीम का मेयार बेहतर हो, तो इसके लिए हमें जो है कम से कम बैठने के लिए फर्नीचर मुहैया कर दें। हमारे जो है ना यहाँ पर ये जो क्लास है हमें इतने बना के दे दें कि हम ये कम से कम साए के अंदर तो बैठ सकें। अब ये पोजीशन आप देख लो, आप ये ऊपर ये छत देख लें, आप नीचे फर्श देख लें, आप बैठने न फर्नीचर है और न छत है, इसी तरह नीचे धूप में बैठे हैं। ॿारनि जे पाणी पीअण जे लाइ या लेट्रिन पेशाब वञण जा उन पाणी जी सहूलियत कंहिं क़िस्म सां न आहे, पाणी आहे ई कोन, अचे ई नथो पाणी हिते। इहा ॿारनि जी हालत पोज़ीशन इन हिसाब सां ॿार स्कूल में ॿार अचण लाइ तयारु नथा थी। ऐं हींअर असांखे चयो वियो त ॿारनि खे ज़बरदस्ती कंहिं बि न कजो, जेको पंहिंजी मर्ज़ी सां अचे उनखे स्कूल में विहारियो, जेको पढ़ी सघे थो पढ़ायो। ऐं अञा ताईं ॿारनि जा किताब असां क्लियर न पिया था ऐं स्कूलनि जी हालत इहा पोज़ीशन लॻी पई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk